नाज़रीन, सिंध यकजहती कॉन्फ्रेंस MQM ते पाबंदी लगाइण जो मुतालबो कंदे 9 सूबनि बाबत क़ौमी असेंबली मां पास करायल ठहराव खे गैर आईनी करार ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे बशीर संजरानी जी ही रिपोर्ट। सिंध यूनाइटेड पार्टी पारां कराची जे हिक मक़ामी होटल में सिंध यकजहती कॉन्फ्रेंस कोटाई वई। सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि थियल कॉन्फ्रेंस में इब्राहिम जोए, डॉक्टर न्याज़ कालानी, डॉक्टर कादिर मक्सी, सैयद गौस अली शाह, डॉक्टर खालिद महमूद सुमरे, गुलाम मुर्तज़ा जतोई, कादिर रांठे, डॉक्टर मीर आलम मरी, रियाज चांडे, आसिफ बालादी, शाही सैयद, मलक अयूब अवान, इरफानुल्लाह मुरवत, मुजीब पीरजादे, ज़मीर घुमरे, जुल्फ़कार हालेपोटे, महताब अकबर राशदी, इकबाल हैदर, ताज मोहम्मद डोमकी, MNA ज़फ़र अली शाह, मौलाना असदुल्ला भुट्टे, शफ़ी मोहम्मद जामोट, अज़हर जतोई, मालिक बलोच, एडवोकेट अब्दुल कादिर, करामत अली, शौकत सांबल ऐं ॿियनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे अॻवाननि चयो त सिंध में रहंदड़ माण्हू कहिड़ी बि ज़बान इस्तेमाल कंदड़ हुजे उहो सिंधी आहे ऐं कंहिं सिंधी हुअण ते फ़ख्रु हुअणु घुरिजे। शामिल तमाम सियासी जमायतुनि, इंटेलेक्चुअल्स ऐं अदीबनि, दानिश्वरनि ऐं ख़ुसूसन सियासी जमायतुनि, जंहिंमें सभु मुल्क जूं वॾियूं सियासी जमायतूं, नंढियूं जमायतूं, उहे इन ते इतफ़ाक़ राय ते पहुतियूं त सिंध खे जी यकजहती थियणु घुरिजे, सिंध खे इतफ़ाक़ में रहणु घुरिजे ऐं सिंध में खे जेकी जी ॿधीअ जे ख़िलाफ़ु, नफ़ीअ जे ख़िलाफ़ु जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु सभु असीं गॾिजी करे हिक हिकमत सां असीं सभु गॾु बीहंदासूं। इहा हिकिड़ी अॼु जी हिन जी कामयाबी हुई। इहा असीं इन खे साज़िश सम्झूं था, इन खे कंप्लीट दहशतगर्दी सम्झूं था। जेको बस जो वाक़ियो थियो आहे, असीं चऊं था त कंहिं बि सिविलियन खे मारण सां को बि मक़सदु हासिलु कोन थींदो। उन जे करे इन जे लाइ बि अॼु इज्तिमाही तौर ते घुराई कई वई। मुज़फ़र भुट्टो जेके मिसिंग पर्सन्स आहे उन जे लाइ बि असांजी जेका दुआ घुरी वई। बशीर कुरैशी जी शहादत जेका थी उन जी इंक्वायरी जे लाइ बि हिते जेका असां घुर कई वई। इहा जी कॉन्फ्रेंस जी यकीनन इहा कामयाबी आहे त सिंध में सियासत कंदड़ तमामु सियासी पार्टियुनि गॾिजी इतफ़ाक़ राय सां हिन कॉन्फ्रेंस खे कामयाबु बनायो। हुननि चयो त MQM अमली तौरु अञा ताईं पाण खे वाज़े न कयो आहे त उहा सिंध सां केतिरे क़दुरु मुख़लिस आहे, जॾहिं त सभिनी खे ख़बर आहे त मुतहिदा वटि दहशतगर्द विंग मौजूदु आहे। संदन चवणु हो त मुतहिदा जेकॾहिं सिंध सां सची आहे त पंहिंजे असर वारनि इलाइक़नि मां महाजर सूबे जी चाकिंग छो नथी मिटाई वञे। जॾहिं बि रियलिटी जो गुफ़्तगू थींदो न त सभु माण्हू साथ ॾींदा। त सिंध जे वहदत खे टोड़ण जी जेका सोच आहे उहा तमामु ग़लति आहे। इहे माण्हू जेके इन लाइन ते कमु था कनि पिया, इहे वॾो नुक़सानु था कनि पाकिस्तान जो ऐं सिंध जो। त जेकॾहिं उहो वाक़िया इन जे पोयों न आहिनि त उनखे असेंबली जे अंदरि करारदाद पास करणु खपे। करारदाद पास कनि, उहे मेजॉरिटी में आहिनि त न इहा जेका बि ॻाल्हि आहे इहा ग़लति आहे। असां इहो करारदाद पास कयूं था त सिंध जी वहदत खे क़ाइमु ऐं दाइमु रहणु खपे। अॻवाननि चयो त सिंध खे विरहण जी साज़िश आलमी सतह ते थी रही आहे। हू PP ऐं MQM खे उन साज़िश में शरीक सम्झनि था। हुननि चयो त कंहिं बि आइनी शरारत जे बुनियाद ते पंहिंजी धरती खे इंतज़ामी, लिसानी या इक़्तिसादी बुनियादनि ते विरहाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जहिड़े तरीक़े सां बिला तफ़रीक़ जे ॿोली, रंग, नस्ल जे सभिनी माण्हुनि इहो चयो आहे त सिंध असांजो वतन आहे, हिनखे मुतहद ऐं मुस्तकम हुजणु रहणु खपे। त उन एतबार खां ॾाढी मस्बत ऐं पॉज़िटिव नतीजा ॾींदड़ ही कॉन्फ्रेंस आहे। असांजो त हीउ तयशुदा फ़ैसिलो आहे त हीउ मादरे वतन आहे, को ज़मीन जो टुकड़ो कोन्हे जो विराइजे, तक़सीम कजे। जॾहिं मादरे वतन आहे त मादरे वतन जे इस्तेकाम जी क़ाइमु रखण जी ज़िमेवारी असांजे नस्लनि खां वठी क़ाइमु आहे। माज़ी में असांजे अबनि ॾाढनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि वतन बचायो। हाणे हिन नस्ल ते ज़िमेवारी आहे, वरी ईंदड़ नस्ल उनखे जारी रखंदो। त असांखे कोई एॾो सीरियस ख़तरो कोन्हे। जेकॾहिं को ख़ुशफ़हमी जो शिकार आहे त भई सिंधी बेहाल थी विया आहिनि, सिंधी परेशान थी विया आहिनि, हाणे बसि असां उनखे चिड़ायूं त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। असां बिल्कुलु मुतमइन आहियूं त 5 करोड़ इंसाननि जो वतन, दुनिया जी सभु ताक़त ज़ोर लॻाए वठे सिंध तक़सीम न थी सघंदी। पहिरीं त इहा आहे न मुतहद पंहिंजे इलाइक़नि में चाकिंग ॾाराए छॾे, चई छॾे, अमली तरह आगाज़ करे। अॼु इस्लामाबाद में स्टैंडिंग कमेटी में 239 ते हुननि जेको सो विधी करारदाद जेको बहस कयो अथनि 239 खे ख़तमु करण वारो। त जेकॾहिं हू इहा न आहे सभु कुझु जेका चवनि था ज़बान सां,
वो करे ॾेखारे अमली साबित कनि। असांखे ज़बानी कलामी कंहिंजी बि न आहे। न्यूयॉर्क में अमेरिका में जा नुमाइंदा सिंध तक़सीम करण जा सूबनि जा नक्शा कयूं पिया हलनि। बाक़ी अलाए कहिड़ा सिंग थींदा आहिनि। संदन चवण हो त हू सिंध जे विरहाङे जी मुखालफ़त न पर मज़ाहमत कंदा जॾहिं त सिंध खे विरहाइण जी कोशिश सां घरू वेड़ थी सके थी। सिंधी जागे हुए ऐसी कोई बात नहीं। अगर किसी के तसव्वुर या दिमाग में ये बात आता है तो वो अपने दिमाग से ये बात निकालें। ये नामुमकिन है, ये बल्कि ये होने वाली बात ही नहीं है। इस पर ना अपना वक्त ज़ाया करें, ना खामा लोगों की जानों को सद करे। और सिंध सूबे में कोई बनने की गुंजाइश नहीं है। सिंध मुत्तहिद है, इत्तेफाक़ी अच्छी बात। दुनिया में दो बंदों से डरो, एक बंदा वो जो दरिया के दूसरे किनारे पे खड़ा होकर गालियाँ दे, और दूसरा जो मुंह पे सफ़ेद झूठ बोले। वो मुंह पे सफ़ेद झूठ बोलते हैं। अॻवान चयो त कॉन्फ्रेंस ज़रिए सॼे मुल्क ॾांहुं इहो पैगाम वञे थो त सिंध हिकु आहे ऐं मुस्तक़बिल में बि हिकु रहंदी। उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू अचे हिते गॾिया आहिनि, जेके धरती धड़नि सां गॾु वेही चवनि था त असीं वतन परस्त आहियूं, सिंध परस्त आहियूं। सिंध जे माण्हुनि सां असांजा मुफ़ादात गॾियल आहिनि ऐं हिन धरतीअ असांखे इज़त ॾिनी आहे। त हिन कॉन्फ्रेंस जो हिकिड़ो वॾो इम्पैक्ट पियो आहे। असां उन्हनि कुवतुनि खे हिन कॉन्फ्रेंस में आइसोलेट करे बीहारियो आहे त उहे रहज़न ऐं वेशी आहिनि जेके सरकार में वेठा आहिनि, ख़ुसूसन हुक्मरान जमायत ऐं उनजी इत्तेहादी धुर। उहे क़त्लेआम में बि मुलविस आहिनि, सिंधियुनि जे तारीख़ी वतन जे ख़िलाफ़ साज़िश में बि मुलविस आहिनि। असां सियासी तरह सिंध जे माण्हुनि अॼु उन्हनि खे आइसोलेट कयो आहे त ही धरती ऐं उन्हनि जे वजूद जे लाइ ख़तरनाक ऐं संगीन चैलेंजिस पैदा कंदड़ कुवत आहिनि, जिन जो असां धरती धणी ऐं सिंध जा हिलाली पुट मुक़ाबिलो कंदासीं। हिन कॉन्फ्रेंस जी वॾी अहमियत आहे। कॉन्फ्रेंस में 14 निकाती पधरनामो जारी कंदे MQM ते पाबंदी जो मुतालबो कयो वियो। जॾहिं आया न तव्हां पाकिस्तान थियण खां पोइ उन ज़माने खां वठी हिननि हबछ ऐं हसद लालच कम पे वरितो आहे। शुरूआत खां वठी कराचीअ खे जुदा पहिरीं करायूं, तंहिंखां पोइ कराची खे जुदा कराए सिंध खां, ऐं पोइ चऊं त हाणे कराचीअ खे जुदा करे असांखे ॾियो। उन ज़माने खां वठी इहा ॻाल्हि कंदा रहिया आहिनि, रुॻो हाणे कोन था पिया कनि। सो हिन जो सॼो मक़सदु फ़क़ति इहो हो त असीं सिंध खे असीं हुकुमरानी असांजी क़ाइमु थिए, इन लाइ सॼी कोशिशि हिन जी इहा आहे। पधरनामे में चयो वियो त 1973 वारे आइन तहत नवनि सूबनि जो अख़्तियार कंहिं इदारे वटि न आहे। जेसिताईं चारई सूबाई असेंबलियूं 2/3 जी अक्सरियत सां बिल नथियूं पास कनि तेसिताईं नओं सूबो नथो ठही सघे। पधरनामे मूजिबि क़ौमी असेंबलीअ मां नवनि सूबनि बाबति पास करायल ठहरा गैर आइनी आहे। पधरनामे में मुतालबो कयो वियो त लियारी ऑपरेशन ऐं मोहब्बत सिंध रैली ते हमले समेत बशीर कुरैशी तोड़े मुज़फ़र भुट्टे जे क़त्ल जी अणधुरी जांच कराए मुलविस माण्हुनि खे वाखो कयो वञे। पधरनामे में इहो बि पिणु मुतालबो कयो वियो त कराची जी सूरतहाल बहितर करण लाइ सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी जी मेज़बानी हेठि कोटायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में सिंध जे सियासी समाजी कॉमप्रस ऐं मज़हबी धुरियुनि जे अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंध सूबे जो विरहाङो कॾहिं बि बर्दाश्त न कयो वेंदो। कैमरामैन इमरान ख़ालिद, एहसान संजरानी सां गॾु बशीर संजरानी, सिंध TV न्यूज़ कराची।